सां प्यार कजां। आऊं नाले इज़हार मेहदी वलद ज़ुल्फ़कार अली मक्सी फर्स्ट ईयर जो शागिर्द आहियां। मां अव्हांखे दर्द कथा थो ॿुधायां त मुहबत जे कूड़नि केसनि मूंखे मुजरिम बणाए छॾियो ऐं 8 महीननि खां बेगुनाह लाणकाणो जे सेंट्रल जेल में क़ैद आहियां। मां ऐं कंवल वलद इम्तियाज़ कलोड़ो पाण में प्यारु कंदा आहियूं ऐं मां या मुंहिंजे वालिद तोड़े चाचनि खे सगवा नाहे कयो, पर मुहबत जे दुश्मननि कंवल जे वालिद इम्तियाज़ कलोड़ो ऐं उन जे चाचे सिकंदर अली कलोड़ो अगवा जो कूड़ो केस दाख़िल कराइण बाद मूंखे लाणकाणो जेल मोकिले छॾियो। अफ़सोस जो हिकु पढ़ियलु लिखियलु पायलट जो उस्ताद अहिड़ा कम थो करे। ख़ुदारा मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म इमरान ख़ान, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खे अपील थो करियां त मुंहिंजी तालीम तोड़े ज़िंदगी बचाई वञे ऐं लाणकाणे समेत समूरे सिंध वासियुनि खे हथ ॿधी अर्ज़ु थो करियां त अगवा जो कूड़ो केस ख़तमु कराइण में मदद करियो ऐं कंवल कलोड़ो जी ज़िंदगी खे ख़तरो आहे, खेसि प्रेशर थो कजे त क़तलु कयो वेंदो। मां कंवल बयान थी ॾियां त इज़हार मेहदी ऐं ज़ुल्फ़कार मक्सी बेगुनाह आहिनि। उन्हनि मूंखे किडनैप न कयो हुयो। इज़हार ऐं मां पंहिंजी मर्ज़ी सां घर खां निकिता हुयासीं ऐं उहो इज़हार मेहदी बेगुनाह आहे, उनखे रिहा कयो वञे ऐं मां प्रेशर में अची करे ग़लति बयानु ॾिनो हुयो।